साईं मुझा प्रोग्राम यादुनि जे सफ़र में नज़ीर हालेपोटे जो ख़ूबसूरत नज़म जिजो उनवान आहे विछोड़ो घाव ॾींदो आहे। डिघी मंज़िल किथे आहे वॾी बस वार्ता आहे चवण सां कुझु न थींदो आहे विछोड़ो घाव ॾींदो आहे। जुदाई में जीअण जहिड़ो मज़ो मेलाप में न आहे ॾुखनि जे ॻोठ में वेही सुखनि जे शहर खे ॻोल्हियूं असां महखान जे दर ते भला छो ज़हर खे ॻोल्हियूं। किसा कई क़रीबनि जा पिरीं जे दर मथे खोलियूं विञाए सभु विजूदनि खे घड़ी खनि इश्क खे ओढ़ियूं। मुंहिंजा सिक सां सुजूदनि खे मिलण जी मुद ॾिस आई मुंहिंजा सिक सां सुजूदनि खे मिलण जी मुद ॾिस आई। संझा जो ई सफ़र थोरो अॻियां कुझु करी ॾिसिजे सुखनि जो सोजरो आख़िर बिना सिज जे बि थींदो आहे विछोड़ो घाव ॾींदो आहे। वधण सां वण वॼी वेंदा अदब सां ओर ते अचिजो असांजा नेण अव्हां जे लाइ तरफ़ रब जे खॼी वेंदा ॾुखारियूं ॾे जुनारियूं ॾुखारा वण वतन जा थिया ख़बर न आहे ख़ुदा ॼाणे सिंध में न साह खां वेझा अव्हां जा नेण खारा थिया। पची हित रास थिया आहियूं किथे आकाश थिया आहियूं मोहबत खां असां काथे भला नाराज़ थिया आहियूं। लिकाइण लोक खां मूंखे कसम सां कुझु न ईंदो आहे विछोड़ो घाव ॾींदो आहे विछोड़ो घाव ॾींदो आहे।